खां महरूम रहंदी न। असांखे साइंसदान आलिम फाज़िल ऐं अकाबर घुर्जनि। करणो ही पवंदो, कुछ करणो ही पवंदो, कुछ करणो ही पवंदो, गॾु थियणो ही पवंदो, कुछ करणो ही पवंदो, गॾु थियणो ही पवंदो, कुछ करणो ही पवंदो, गॾु थियणो ही पवंदो, कुछ करणो ही पवंदो, गॾु थियणो। जीअं त पूरी सिंध में बाज़ारूं खुलियूं पियूं आहिनि, मार्केट खुलिया पिया आहिनि। असां सिविल सोसाइटी समाजी तंज़ीमां सभु उस्ताद मिली करे एहतजाज था करियूं, जागृता रैली कढी आहे त असां सिंध हुकूमत जी इहा जेका तइलीम दुश्मनी आहे इनखे असां नामंज़ूर था कयूं। बराए महिरबानी स्कूल खोलियो। अॼु सरदार शाह जो बयानु ॿुधोसीं। सरदार शाह चए पियो त मां तइलीम वफ़ाक़ी तइलीम वज़ीर जो पाबंद न आहियां। मां तूं कंहिंजो पाबंद न आहियां। स्कूल खोल, ख़ुदा खे मञे। तइलीम असांजी कारे तबाह करे छॾियव। सिंध 13 सालनि खां तबाह करे छॾियो, हाणे तइलीम तबाह कंदो। असां सिंध जी कुझु वावर कयो, तइलीम बचायो, सिंध बचायो।